मोहतरम सदर महफ़िल मोअज़्ज़ज़ उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्दो, अस्सलामु अलैकुम। मां पंहिंजी तक़रीर जी शुरूआति हिन शेर सां कंदुसि। हिकु पल जो आराम फ़क़ति ख़्वाबु आहे, हिकु पल जो आराम फ़क़ति ख़्वाबु आहे, पर आज़ादी लाइ सभु कुझु क़ुर्बान आहे। कश्मीर जी वादीअ में ग़म जो हिकु रंग आहे, ख़्वाबनि में दर्द आहे, पर उमेद जो हिकु संग आहे। कश्मीरियुनि खे आज़ादी इंसानी हक़ आहे ऐं उन खे कंहिंखे बि इनकार करण जो हक़ नाहे। जनाब सदर, अॼु जो ॾींहुं 5 फ़रवरी सिर्फ़ु हिकु तारीख़ी ॾींहुं नाहे, बल्कि उहो हिकु मज़लूम क़ौम जी आज़ादी, हक़नि ऐं जिदोजहद खे उजागर करण जो ॾींहुं आहे। जनाब सदर, अॼु असांजी गॾिजाणीअ जो मक़सदु सिर्फ़ु मज़लूम भाइरनि खे हमदर्दी ॾेखारणु नाहे, बल्कि उन्हनि लाइ इंसाफ़ जी रड़ खे दुनिया जी कुंड कुर्छ ताईं पहुचाइणु आहे। जनाब सदर, अॼु असांजी गॾिजाणीअ जो मक़सदु उहो अहद करणु आहे त कश्मीर में मौजूदु मज़लूम माइरनि, भाइरनि ऐं ॿारनि जे इंसाफ़ लाइ न सिर्फ़ु 5 फ़रवरी ते पर हर ॾींहं ते आवाज़ उथारियूं। जनाब सदर, अॼु पाकिस्तान में कश्मीर डे जो मक़सदु आहे त पंहिंजे मज़लूम भाइरनि ते थींदड़ ज़ुल्म ऐं जबर जे आवाज़ खे आलमी सतह ते बुलंद करियूं। अॼु असां सभिनी खे उहो ॼाणणु घुरिजे त कश्मीर सिर्फ़ु हिकु सरहदी इलाइक़ो नाहे, बल्कि हिकु इंसानी हक़नि जी जंग आहे। जनाब सदर, असां सभिनी खे सम्झणु घुरिजे त कश्मीरियुनि जो हक़ु हिकु बैनुल अक़वामी हक़ु आहे, जंहिंखे दुनिया खे तस्लीम करणु घुरिजे। आउं पंहिंजे तक़रीर जी पुॼाणी हिन शेर सां कंदुसि। असां सभु गॾु आहियूं हिकु आवाज़ बणिजी, असां सभु गॾु आहियूं हिकु आवाज़ बणिजी, ज़ुल्म ख़िलाफ़ जंग हिकु जज़्बो बणिजी।